नमस्कार। जाग भी हाणे खणी ऐं भाग पंहिंजो ठाहे तूं, हमसरी कर मर्द जी सीने से पंहिंजे साहे तूं। आहीं जो किलो कहर जो तंहिं त कड़की काहे तूं, कैद खानो ड्राहे तूं, ज़ंजीर पंहिंजी लाहे तूं। पंहिंजी इज़्ज़त पंहिंजी क़िस्मत जी ध्याणी आहीं तूं, राज करी राणी बणी नित, राज राणी आहे तूं, राज राणी आहे तूं। भारतीय सिंधु सभा जे पारां मां सोनू दरियानी ऐं मुंहिंजे अॼु जी को होस्ट सीमा गुरनानी तव्हां सभिनी जी दिली आजियां कयूं था पिया। दादा हरी दिलगीर जे इन्हनि लफ़्ज़नि खां बहितर मूंखे सुझे न पियो अॼु जे हिन कार्यक्रम खे आरंभ करण जो। नारी शक्ति ऐं नारीअ खे असां कीअं अॻियां वधायूं, इन जी पहल भारतीय सिंधु सभा पहिरियों दफ़ो आदिपुर गांधीधाम में कई आहे। मां सम्झां थी त ताड़ियुनि सां हिन जज़्बे जो स्वागत कयो वञे। असां वटि ॿाहिरां बि महिमान अची चुका आहिनि ऐं टाइम जा असां पक्का आहियूं, पाबंद आहियूं। तंहिंजे करे अॼु जे हिन कार्यक्रम जी शुरूआति हींअर असां कयूं था। मां तव्हां सभिनी खे वरी तव्हां सभिनी जी आजियां थी कयां पई ऐं मुंहिंजी को होस्ट सीमा गुरनाणीअ खे अर्ज़ु कंदसि त अॻिते जी कार्यवाही वधाए। नमस्कार। जीअं त सभिनी शुभ कार्यनि जो शुरूआत जेका आहे सा भगवान जी वेनती सां कई वेंदी आहे ऐं ॾीओ ॿारण बि शुभ मञियो वेंदो आहे। इन जे करे असां ही प्रोग्राम शुरू था कयूं जोत जगाई ऐं उन सां गॾु झूलेलाल जा श्लोक श्रीमती विष्णी ईसराणी उन सां गॾोगॾु पेश कंदी। मां अर्ज़ु कंदसि असांजे मुअज़्ज़िज़ महिमाननि खे त हू अॻियां अचनि ऐं अची जोत जगाइनि। आयो लाल सभई चो झूले लाल, लाल जा जाटी चो झूले लाल। झूलण तो आही सचो, आहे सचो तुंहिंजो नाम, महर कयो सब जे मथां, मुंहिंजा झूलण झूलेलाल। महिला विभाग जे सम्मेलन जे प्रोग्राम में ॿाहिरां आयल महिमान जेके आया आहिनि अहमदाबाद मां, बॉम्बे मां, उन्हनि सभिनी खे ऐं हितां जे मकानी मुअज़्ज़िज़ महिमाननि खे रिक्वेस्ट आहे त हू प्लीज़ मथे अचनि। हाथ में ले लो। आयो लाल सभई चो झूले लाल। हिकिड़ी लाल साईं जी तारी थी वञे ज़ोरदार जयकारे सां। आयो लाल सभई चो झूले लाल, लाल जा झाटी चो झूले लाल। तूं भी चो त मां भी चवां, सभई गॾिजी चवंदासीं। तूं भी चो त मां भी चवां, तूं भी चो त मां भी चवां। लाल लाल झूले लाल झूले लाल, लाल लाल झूले लाल झूले लाल, झूले लाल झूले लाल, झूले लाल झूले लाल, झूले लाल झूले लाल, झूले लाल झूले लाल। तूं भी चो त मां भी चवां, तूं भी
चो त मां भी चवां। अजब जी ॻाल्हि चइबी, हिन सम्मेलन में ख़ाली महिलाऊं आहिनि त बि ताड़ियूं एॾियूं फिकियूं। तव्हांजा मुड़ुस तव्हां सां न आहिनि जो तव्हांखे रोकनि भई ताड़ियूं छो था वॼायो पिया। हिकु दफ़ो विष्णीअ जे लाइ थी वञे ज़ोरदार ताड़ियूं, हेॾे जोश सां ॻाई, घटि में घटि ताड़ियूं वॼाए करे त उनखे तव्हां वधाईंदा। ही ॾाढी फ़ख़ुर जी ॻाल्हि आहे त पहिरियों दफ़ो महिला सम्मेलन हिते थी रहियो आहे ऐं उमेद कयूं था अॼु जेकी शुरूआत आहे उनखे अॻिते वधाए करे असां हर साल इहो सम्मेलन हिते ऑर्गेनाइज़ कयूं। नींड ॾींदसि मां श्री प्रेम लालवाणीअ खे, उहे अचनि ऐं अॼु जे आयल महिमाननि जो परिचय बि ॾियनि, स्वागत कनि। श्री प्रेम लालवाणी। तव्हां सभिनी जो स्वागत आहे, स्वागत आहे, स्वागत आहे। असांजी आदरणीय भेण बीनाबेन भाटिया, जेके असांजे भारतीय सिंधु सभा जी जेका महिला पांख आहे उन जा ऑल इंडिया जा प्रमुख आहिनि, मुंबई खां हिते जेको आहे आया आहिनि। असांजी भेण नलिनी पोपटाणी गुजरात भारतीय सिंधु महिला पांख जा जेके प्रेसिडेंट आहिनि। असांजो डॉक्टर वाधवाणी, निर्मलाबेन वाधवाणी अहमदाबाद जा आहिनि ऐं अहमदाबाद में भारतीय सिंधु सभा जा महिलाउनि जा तमामु सुठा कार्यकर्ता आहिनि। असांजो गौतम भाई सम्राट, जंहिंजो नालो ई सम्राट आहे, असांजे भारतीय सिंधु सभा जो ई सम्राट आहे। गुजरात प्रदेश जेका असांजी हीअ भारतीय सिंधु सभा आहे उन जा प्रमुख आहिनि। सचमुच जहिड़ो नालो अथनि सम्राट, उन नमूने जो ई हिननि जो जेको आहे उहो सॼो राज जेको आहे हली रहियो आहे। हिन कार्यक्रम में जेको आहे असां जिन असांजी भेनरुनि ऐं माताउनि आजीवन शेवा कई आहे, हर खेत्र में शेवा कई आहे, जंहिंजो अॼु असीं सन्मान करणु चाहियूं था। अहिड़ा असांजे जेके आहिनि दादी निर्मलाबेन गजवाणी जेके हिते आया आहिनि असां वटि, SRC जा चेयरपर्सन आहिनि, केतिरा ई कॉलेज हलाइनि था, एजुकेशन में ॾाढो हुनजो आहे, एक्स MLA थी रहिया आहिनि। सिंधी समाज में हिननि जो हिकिड़ो अहिड़ो स्थान आहे जेको ॿियो केरु वठी सघे ईअं कोन्हे, उहो बि हिते असांजे साम्हूं हिते हाज़िर थिया आहिनि। असांजी दादी कृष्णाबेन बंबाणी, उनजो त मां तव्हांखे छा परिचय ॾियां, तव्हां सभु सुञाणो था। मैत्री मंडल जा हर्ताकर्ता आहिनि, स्कूलनि में हिननि आजीवन पंहिंजी जेका आहे उहा शेवा कई आहे। असांजी दादी तुलसी आनंदाणी, अहिड़ो कमु जेको ॿियो केरु न करे उहो दादी तुलसी आनंदाणी करे। तव्हांखे ख़्यालु हूंदो जेके ॿार आहिनि उन्हनि ॿारनि जी शेवा जेका आहिनि उहे दादी करे रहिया आहिनि। हिकिड़ी अस्पताल जेको आदिपुर खे वॾी देन आहे, हरिओम ट्रस्ट जी, उनजा चेयरपर्सन बि जेको असांजे हिते दादी जेको आहे लोंगणी आहिनि। पछाड़ी में मां जंहिंजो तव्हांखे परिचय ॾियणु चाहियां थो, हिन शहर खे वॾे में वॾी जेका देन आहे एजुकेशन जी, कॉलेज बोर्ड जा जेके चेयरपर्सन आहिनि तोलाणी कॉलेज बोर्ड जा, सचमुच गांधीधाम जे तरक़ीअ में गांधीधाम जेको आहे वधे ऐं विझे, उन में हिन कॉलेज बोर्ड जो वॾे में वॾो हथु आहे ऐं उन जा चेयरपर्सन अॼु असांजे जेको आहे उहो साम्हूं आहिनि। हिकिड़ी ॻाल्हि मां तव्हांखे चवणु चाहियां थो त असांजे हर कार्यक्रम में, भारतीय सिंधु सभा जो कार्यक्रम हुजे, गुजरात पंचायतुनि जो जेको महासंघ आहे उनजो कार्यक्रम हुजे, हिकु शख्सियत हमेशह असां सां गॾु हूंदी आहे। उनजो नालो आहे माया कोडराणी। असांजे हर फंक्शन में उहा हाज़िर हूंदी आहे। हर सिंधी जे प्रोग्राम में, गुजरात में किथे प्रोग्राम हुजे, उहा दादी जेका आहे हमेशह असां सां गॾु ई गॾु हूंदी आहे। अॼु हुननि जो मैसेज असांखे ज़रूरु आयो आहे, पर हू असां सां गॾु कोन्हनि। तव्हांखे ख़्यालु हुअणु खपे त राजनीतिक हिकु रात में उनखे शिकार बनाए करे, उनखे हिकिड़ो शिकार बनाए करे अॼु जेल में बंदि रखियो वियो आहे। असीं सिंधी समाज जा माण्हू इन में ॾाढा दुखी आहियूं।
असांखे लॻे थो त हुन सां अन्याय थी रहियो आहे, उनखे न्याय मिलणु खपे। असीं सभु उनखे अपील था करियूं लाॻता वक़्त जेके बि आहिनि उन्हनि खे त जल्दी जल्द जेको आहे दादी माया कोडर जो जाम थियणु खपे ऐं उन केस हलाए करे उनखे निर्दोष छॾियो वञे। मां सम्झां थो त असां पहिरियों जेको सम्मेलन आहे उहो पालनपुर में कयो होसीं, ॿियो सम्मेलन जूनागढ़ में, टियों पाण सम्मेलन हिते करे रहिया आहियूं। असांजा जेके बि नेताऊं आया आहिनि उहो सेकंड सेशन में भारतीय सिंधु सभा छा आहे, कहिड़े नमूने आहे, उनजो बयानु तव्हांजे अॻियां रखंदा। मां तव्हांजो वधीक टाइम नथो वठां, तव्हां सभु हिते आया आहियो, तव्हांजी जेको आहे स्वागत थो करियां। ऐं हीअ जेके मुख्य हस्तियूं शहर जूं असां वटि आयूं आहिनि, असांजे मान ॾेई करे उन्हनि जो बि जेको आहे मां स्वागत थो करियां। धन्यवाद। आयल महिमाननि जो स्वागत श्री प्रेम लालवाणी शब्दनि सां कयो। हाणे असां इन स्वागत जो थोरो रूप मटायूं ऐं उन्हनि जो स्वागत गुलनि सां ऐं पंहिंजे उन्हनि जो सम्मान करण जे लाइ शॉल ॾेई शॉल पाराए उन्हनि जो आदर कंदासीं। त इहो सम्मान करण जी जेका विधि आहे उहा असां शुरू कयूं था। श्रीमती विष्णी इसरानी खे अर्ज़ु कंदसि त भारतीय सिंधु सभा महिला विभाग जी राष्ट्रीय प्रमुख दीदी वीना भाटिया जो स्वागत अची कर। गुजरात राज्य सभा जी प्रेसिडेंट महिला विभाग जी प्रेसिडेंट श्रीमती नलिनी पोपटाणी जो स्वागत कंदी श्रीमती हीना जेठाणी। श्रीमती हीना जेठाणी श्रीमती नलिनी पोपटाणी जो स्वागत कंदा। भाई ताड़ियुनि में ॾाढी कंजूसी आहे, इहा न हले। थैंक यू। इन खां पोइ भारतीय सिंधु सभा महासंघ जा प्रेसिडेंट श्री गौतम सम्राट जेके असांजे विच में आयल आहिनि, उन्हनि जो स्वागत कंदा श्री शीतल गिदवाणी। श्री शीतल गिदवाणी श्री गौतम सम्राट जो स्वागत था कनि। ऐं अहमदाबाद मां आयल असांजी भेण निर्मला वाधवाणी जेके डॉक्टर आहिनि पेशे सां, भारतीय सिंधु सभा गुजरात राज्य जी सेक्रेटरी बि आहिनि, उन्हनि जो स्वागत कंदी भेण ममता राजाणी। श्रीमती ममता राजाणी स्वागत कनि था निर्मला वाधवाणी, डॉक्टर निर्मला वाधवाणी जो। असांजे दीदी भंभानी वेठा आहिनि, उन्हनि जो स्वागत कंदा वीना इसरानी। दीदी भंभानी जो स्वागत करे थी वीना इसरानी। दीदी निर्मला गजवानी जो स्वागत कंदा हीना जेठाणी। हीना जेठाणी निर्मला गजवानी दीदी जो स्वागत कंदा। ताड़ियूं वॼायो प्लीज़। आयल महिमाननि खे आदर ॾियणु असांजो फ़र्ज़ु आहे। दीदी अंजना हज़ारे जो स्वागत कंदा श्रीमती रुक्मणी ज्ञानचंदानी। श्रीमती रुक्मणी ज्ञानचंदानी दीदी अंजना हज़ारे जो स्वागत कंदा।
जी रुक्मणी ज्ञानचंदानी ॿाहिरि ड्यूटी ते बिज़ी आहिनि, सो विष्णी ईसरानी या ड्यूटी कनि था पिया। दीदी तुलसी आनंदानी जो स्वागत कंदी श्रीमती सोनू दरियानी। सोनू दरियानी स्वागत करे रही है दीदी तुलसी आनंदानी जो। भेण रेनू हिंगोराणी के अर्ज़ कंदसि त हूँ दीदी चंद्रा लौंगाणी जो स्वागत कनि। रेनू हिंगोराणी जे बदिरां दीदी ईसरानी हीरू ईसरानी स्वागत कंदा दीदी चंद्रा लौंगानी जो। आयल महिमाननि जो वरी हिकु दफ़ो तव्हां सभिनी जे पारां ऐं आदिपुर शहर जे पारां स्वागत कयूं था ऐं हाणे अॻितां वधायूं था प्रोग्राम सोनू दरियानी द्वारा। हिन शहर में महिलाउनि जेको योगदान ॾिनो आहे शुरूआत खां वठी करे हींअर ताईं ऐं अञा ताईं बिल्कुलु श्रद्धा सां कमु करे रहियूं आहिनि। अॼु असांजे लाइ इहो तमामु सुहिणो मौक़ो आहे त असां उन्हनि खे लाइफ टाइम अचीवमेंट अवॉर्ड सां नवाज़े रहिया आहियूं। मां अर्ज़ु कंदसि दीदी वीना भाटिया खे कि हो जिन जा नाला मां खणंदसि उन्हनि खे फेलिसिटेट कनि, ऑनर कनि लाइफ टाइम अचीवमेंट अवॉर्ड सां। हिन शहर जी सभिनी खां सीनियर असांजी दीदी आहे कृष्णा भंबाणी, जंहिं आजीवन विद्या जे क्षेत्र में पंहिंजूं सेवाऊं ॾिनियूं आहिनि। अॼु बि बिल्कुलु जेको प्रण कयो अथऊं उन ते क़ाइमु आहिनि। अर्ज़ु आहे दीदी वीना भाटिया खे कि उन्हनि खे ऑनर कनि। कंदा दीदी वीना भाटिया। दीदी कृष्णा के सभई ॾिसी रहिया आहियो, अॼु बि कीअं बिल्कुलु जवान बीठियूं आहिनि, स्टेज ते आयूं आहिनि। मां सम्झां थी इन खां वधीक ताड़ियूं वॼायो त सुहिणो। थैंक यू, थैंक यू। उमेद कयां थी त ईअं ई तव्हां ताड़ियूं वॼाईंदा सभिनी जे लाइ। हिकिड़ी ॻाल्हि यादि रखिजो, अञा ताईं ताड़ियुनि ते सरकार कोई टैक्स लागू न कयो आहे, त दिलि खोले करे बिल्कुलु ताड़ियूं वॼाइजो। दीदी निर्मला गजवाणी शहर जे विकास में ॾिनल योगदान एंड SRC जे चेयरपर्सन तौरु शुरूअ खां हिन शहर सां ॻंढियल रहियूं आहिनि ऐं टाउन डेवलपमेंट में उन्हनि जो ॾाढो वॾो हथु आहे। वरी मां अर्ज़ु कंदसि दीदी वीना भाटिया खे कि उन्हनि खे लाइफ टाइम अचीवमेंट अवॉर्ड सां ऑनर कयो वञे। ज़ोरदार तारियूं थी वञनि। मां सम्झां थी इन्हनि लेडीज़ खे ॾिसी करे तव्हां मां घणियूं ई लेडीज़ मोटिवेट थींदियूं, इंस्पायर थींदियूं त असां बि शहर में अहिड़ो कुझु करे ॾेखारियूं ऐं इन कम खे जारी रखे अॻिते वधायूं। हायर एजुकेशन जे क्षेत्र में दीदी अंजना हज़ारी सां तव्हां सभई वाक़ुफ़ु आहियो। उच्च शिक्षा जे क्षेत्र में पंहिंजे पिता काका प्रभदास तोलानी ऐं पंहिंजी वॾी भेण श्रीमती जामवंती कनल जे जॻायल जोत खे संभाले रखण में इन्हनि जो ॾाढो वॾो हथु आहे। अर्थक्वेक खां तुरंत पोइ आदिपुर में आया, कम जी बागडोड़ संभालियऊं ऐं उन खां पोइ
मुड़ी करे वापसि न ॾिठूं। अमेरिका मां जीअं आया तीअं तय करे वरितऊं त हाणे आदिपुर ई मुंहिंजो घरु आहे ऐं आदिपुर जे विकास जे लाइ ई मूंखे कमु करिणो आहे। दीदी वीना भाटिया लाइफ टाइम अचीवमेंट अवॉर्ड ॾींदा हाणे दीदी अंजना हज़ारी खे। ताड़ियुनि जी हक़दार आहे। तव्हांजा ॿार जे अॼु तोलाणी कॉलेजिस में पढ़ी रहिया आहिनि त इन्हनि जे बदौलत ई इहो पॉसिबल थियो आहे। दीदी तुलसी आनंदाणी मंद बुद्धि वारा जेके ॿार आहिनि उन्हनि जे सेवा में इन्हनि पंहिंजो सभु कुझु समर्पित कयो आहे। हितां जी जेकी लोकल डेफ एंड डम्ब चिल्ड्रन्स इंस्टीट्यूट आहे हरि आसरो ट्रस्ट उन खे मैनेज करे रहिया आहिनि शुरूअ खां दीदी वीना भाटिया दीदी तुलसी आनंदाणीअ खे। मेडिकल फैसिलिटीज़ जे क्षेत्र में आदिपुर में असांजी जेकी हॉस्पिटल आहे जंहिंखे असां ॾाढो पॉपुलरली मंगनाणी हॉस्पिटल करे चवंदा आहियूं उन्हनि खे संभाले रही आहे दीदी चंद्रा लोंगाणी। वरी हिकु दफ़ो अर्ज़ु आहे दीदी वीना भाटिया खे कि चंद्रा लोंगाणीअ खे ऑनर कनि लाइफ टाइम अचीवमेंट अवॉर्ड सां। ईअं न सम्झिजो त सभई क्षेत्र हिते असां कवर करे विया आहियूं। असां वटि अञा 3 शख़्सियत अहिड़ियूं आहिनि जेकी समाज सेवा सां जुड़ियल आहिनि। मां दीदी वीना भाटिया खे अर्ज़ु कंदसि त हो फेलिसिटेट कनि लायनस क्लब जी प्रेसिडेंट श्रीमती वर्षा विधाणीअ खे। हिन साल जे लायनस क्लब ऑफ गांधीधाम जी प्रेसिडेंट आहिनि ऐं तमामु सुठो कमु करे रहियूं आहिनि। लायनस वर्षा विधाणी। रिक्वेस्ट कंदसि उषा मेठवाणीअ खे जेकी सोशल काउंसलर आहिनि गांधीधाम जूं त उहे स्टेज ते अचनि उन्हनि खे बि ऑनर कयो थो वञे पियो। श्रीमती उषा मेठवानी। हिकु दफ़ो वरी ज़ोरदार ताड़ियुनि सां इन्हनि सभिनी जी सेवाउनि खे एप्रिशिएट कंदासीं। गौर सां इन्हनि खे ॾिसी वठो। अॼु हे स्टेज ते आहिनि सुभाणे शायदि तव्हां मां घणियूं ई लेडीज़ हिन स्टेज ते ईंदियूं ऐं असां इन ई तरीक़े सां तव्हांखे ऑनर कंदासीं। सो मां सम्झां थी मोटिवेट थियो, इंस्पायर थियो ऐं एम्पावर थियो। अॼु तव्हां पहिरियों कदम खयो आहे बिना ॿारनि जे, बिना घोटनि जे, बिना भाउरनि जे तव्हां अॼु हिन सम्मेलन में आया आहियो। तव्हां पहिरियों कदम खयो आहे। उमेद कयूं था जॾहिं जॾहिं असां तव्हांखे सॾु कंदासीं तव्हां ज़रूरु असां सां शामिलु थींदा ऐं साथ ॾींदा। धन्यवाद। ईअं न सम्झिजो त जिन खे हिन वक़्तु अवॉर्ड ॾिनो वियो सिर्फ़ु उहे ई इम्पॉर्टेंट आहिनि। सच त इहो आहे त हिन शहर में लिकल लाल जाम ई आहिनि। सिर्फ़ु तव्हां थोरी नज़र घुमाईंदा त तव्हांखे नज़र ईंदो त हिन शहर जूं स्त्रियूं केतिरियूं न विकसित आहिनि ऐं उहे सचुपचु केतिरनि ई इनामनि जे लाइक़ु आहिनि। पर मुमकिन न आहे त असां सभिनी खे हिते सॾे सघूं। इन सां गॾु हिकिड़ो ॿियो इम्पॉर्टेंट कमु जेको रहिजी वियो आहे उहो आहे 7 ईयर। अॼु जे हिन मौक़े ते हिकिड़ो सोविनिर जो विमोचन कयो वेंदो ऐं विमोचन कंदा श्री गौतम सम्राट। उन्हनि खे रिक्वेस्ट कंदसि त
अॼु जे हिन शुभ मौक़े ते सोविनीर रिलीज़ कनि। श्री गौतम सम्राट सोविनीर जो विमोचन करे रहा आहिनि। सभिनी महिमाननि खे अर्ज़ आहे त सोविनीर खे स्वीकारनि। ताड़ियूं बंद न थियण खपनि। ॾाढी वॾी तादाद में तव्हांजी मौजूदगी मां ॾिसी रही आहियां, पर ताड़ियूं मूंखे घटि थियूं ॿुधण में अचनि। शुक्राना। असां हितां जी भेनरुनि खे इनवाइट कयो होसीं त पंहिंजा वीचार कुझु ॾिनल टॉपिक्स ते पेश कनि, लिखनि। असांखे तमामु सुठो रिस्पॉन्स मिलियो, ख़ूब सारियूं एंट्रीज़ आयूं। उन्हनि खे जाचे परखे उन्हनि मां जेके सुठियूं एंट्रीज़ हुयूं उन्हनि खे सेवेनियर में छपो वियो आहे ऐं उन्हनि भेनरुनि खे असां अर्ज़ु कयोसीं त तव्हां अची पंहिंजी उहा रचना पढ़ी ॿुधायो। तव्हांखे ख़बर आहे कि स्त्री अलॻि अलॻि रूपनि में अचे थी पई ऐं हुन जा रूप बि केतिरा निराला आहिनि। माउ जो रूप, भेण जो रूप, सस जो रूप, नुंहं जो रूप। इन ते मां तव्हांखे ॿ कविता जूं लाइन पढ़ी ॿुधायां ऐं तंहिंखां पोइ असां शुरू कंदासीं सिलसिलो जेको असांजे भेनरुनि पंहिंजनि रचनाउनि में पंहिंजा वीचार पेश कया आहिनि। बालपण खां तूं ॿुढापे ताईं आहीं हमसफ़र, तूं हिंदोरे खे हिलाई तुंहिंजी लोली पुर असर, नौजवानीअ में तूं आछी पंहिंजी उल्फत जो सफ़र ऐं ॿुढापे में करी थी बख़्श ख़िदमत जो गोहर। ज़िंदगी बे लुत्फ़ तो बिन जग सुञो बेजस बणे, तुंहिंजी हस्तीअ सां हयातीअ जो सफ़र बेहद वणे। ही कविता जूं लाइन्स नारीअ जो महत्व ऐं उन जो स्थान ॿुधाइनि थियूं त हू असांजे जीवन में छा मायना रखनि थियूं। असांजूं जेके रचनाऊं आहिनि उन्हनि में जेका हिकिड़ो टॉपिक आहे सिंधी माउ खां सिंधी ससु ताईं, यानी हींअर नींद ॾींदासीं श्रीमती प्रेमलता निहालाणीअ खे कि उहे अचनि ऐं पंहिंजा वीचार व्यक्त कनि। सभिनी खे नमस्ते। मूं जेको विषय पसंदि कयो उहो हो सिंधी माउ खां सिंधी ससु ताईं। चवंदा आहिनि त ईश्वर सभिनी हंधि पहुची नथे सघियो, तॾहिं हुन पंहिंजी एवज़ीअ जी रचना कई, उहा हुई माउ यानी माता। जा औलाद खे पाण खां वधीक चाहींदी आहे। माउ समूरी दुनिया में साॻी आहे। क़दीम ज़माने खां वठी अॼु ताईं माउ ई आहे। सिंधी माउ सदाईं पंहिंजे औलाद खे सचाई ऐं ईमानदारी जी राह ॾेखारी आहे, पर सिंधी माउ खां सिंधी ससु ताईं जो सफ़र सवलो कोन रहियो आहे। आज़मूदनि सां भरियल, कश्मकश मां निकितल, जफ़ाकशी ऐं ज़िंदगी जे लाहियुनि चाढ़ियुनि मां थींदो रस्तो ससु तरफ़ मुड़े थो ऐं तॾहिं कंहिंजी नंढड़ी निमाणी धीअ नुंहुं बणिजी घर में दाख़िल थिए थी त उहा ई माउ
ससु स्वरूप धारण कंदी आहे ऐं तॾहिं खां हुन जो कुझु अलॻि ई मिजाज़ थी वेंदो आहे। हूअ किथे किथे पंहिंजो ममता माईपणो पिणु भुलाए वेंदी आहे ऐं रौद्र स्वरूप कालिका माता बणिजी नुंहं रूपी प्राणीअ ते कब्ज़ो करे हुन जे अस्तित्व खे ख़तमु करण जी कोशिश बि कॾहिं कॾहिं करे वेंदी आहे। असांजी संस्कृति या ईअं खणी चइजे त असांजी सिंधियत माउ पुठियां धीउ ऐं ससु पुठियां नुंहं खे वरसे में मिलंदी आहे। हर माउ जी कोशिश हूंदी आहे त मां अॼु चइनी पासनि खां बिगाड़ींदड़ मग़रबी तहज़ीब जे हमले खां पंहिंजे घर खे कीअं बचायां। सिंधियत यानी सिंधी ॿोली, लिपि, वेस वॻो, खाधो पीतो, रीत रिवाज़, ॾिण वार, माना त सिंधियत ई ख़तरे में आहे। तॾहिं माउ बनाम ससु जी जवाबदारी बि वधी थी वञे। हुन जी जवाबदारी इहा थी थिए त हूअ ईंदड़ पीढ़ीअ लाइ कहिड़ो थाल सजाए थी रखे। हूअ घर रूपी जहाज़ जी कैप्टन बणिजी जंहिं ॾिस में चाहे जहाज़ खे वठी वञे सघे थी, उहो पोइ संस्कृतीअ जो जतन या पतन। क़दीम ज़माने खां समाज में छोकिरीअ जे ॼमण महिल ई मारे छॾियो वेंदो हो, धीअ पुट में फ़र्क़ु रखियो वेंदो हो। सिंधी माउ बि इन्हनि कुरिवाज़नि खां बची त कोन सघी, पर तब सिंधी माउ ऐं सिंधी ससु सदाई तरक़ी पसंद रही आहे। हुन नवां वीचार जल्दी अपनाया आहिनि। सामाजिक जागृति जी क्रांति जॾहिं जॾहिं हली आहे, सिंधी उन में हमेशह अॻु भरिया ई रहिया आहिनि। कंहिं बि क़ौम जी तरक़ीअ जो पैमानो आहे हुन जी स्त्रीअ जो दर्जो ऐं हालात। सोच में बदिलाव जी शुरूआति थी जॾहिं माउ पंहिंजे पुट खे वणिज वापार लाइ विलायत मोकिलण जी तयारी ॾेखारी। नयनि धाराउनि जी शुरूआति ऐं नई सोच घर में आई। पर्दे में रहण, किताबी इल्म न हुअण जे बावजूदि सामाजिक राष्ट्रीय जागृति जी जोत अॻिते वधाई। धीअरुनि खे पढ़ायो ऐं नए युग सां कदम मिलाइण जे क़ाबिल पिणु बणायो। धीअ जेका माउ जे अखियुनि जो तारो हुई, सा कंडे वांगुरु चुभण थी लॻे, छो जो हाणे वॾी थी लाइक़ु बणिजी आहे। शादी यानी ॾेती लेती ऐं ख़र्च वित खां वधीक। सिंधी माउ खां सिंधी ससु ताईं जो सफ़र घणो तरक़ी पसंद ऐं समाज में मिसाल क़ाइमु करण जहिड़ो रहियो त आहे, पर इहा बि हक़ीक़त आहे त ॾेती लेतीअ जे भूत अञा असांजे घरनि जो वास करणु छॾियो कोन्हे। माउ ॾाजो ॾेई नथी सघे ऐं ससु ॾेती लेती वठण खां सवाइ शादी थियणु नथी ॾे। ससु स्वरूप औरत तॾहिं सुंदर चंड में हिकु बदनुमा दाग़ लॻंदी आहे जेका संस्कृति ऐं ख़ानदान खे दाग़ी थी करे। ससु लाइ छा रुगो कपिड़ा, ज़ेवर, रुपया, रीत रिवाज सभु कुझु आहे। असांखे घर में खिलखिलंदड़ गुलाब जी गुल जा महकंदड़ नंढड़ी नुंहं खपे जा सिंधियत खे अॻिते वधाए, या ॾेती लेतीअ जो भोग बणियल पीउ खे लोन में ॿुॾल ॾींहं राति ॾिसंदड़, माइटनि जी चिंता कंदड़ ऐं पंहिंजो पाण खे सिंधी हुअण ते कोसींदड़ धीउ खपे। इहो सवाल अॼु असांखे पंहिंजे पाण खां पुछणो ई आहे। छा सिंधी माउ खां सिंधी ससु ताईं जो सफ़र औरत तय करे सघंदी? छा हूअ वधीक ताक़तवर बणिजी घणनि कुरिवाज़नि खे तिलंजली ॾेई पाण ते लॻल ही टैग्स, ही लेबल्स हटाइण में कामयाब थींदी? धन्यवाद। धन्यवाद प्रेमलता जी।
तव्हांजो सुंदर लेख ॿुधो। मां इनवाइट कंदसि सुश्री रीटा डी छाटपर खे त जेका तव्हांखे ॿुधाईंदी किचन युग खां कंप्यूटर युग ताईं सिंधी स्त्रीअ जो सफ़र। सच आहे त असां पहिरीं सिर्फ़ु स्त्रियुनि खे किचन में यानी रंधिणे में ॾिसंदा हुआसीं, मानी रधण जो कमु, ॿार संभालण जो कमु, घर जी साफ़ सफ़ाई ऐं ॿिया कम। पर अॼु कंप्यूटर जे युग में स्त्री बिल्कुलु मर्दनि जे कंधे सां कंधो मिलाए अॻियां वधी रही आहे, बल्कि केतिरनि क्षेत्रनि में त अॻ खां अॻरी आहे। तव्हांखे ख़बर आहे इंडिया जी प्रेसिडेंट हाणे थी चुकी हुई श्रीमती पाटिल, प्रतिभा पाटिल। त किचन खां कंप्यूटर ताईं सिंधी स्त्रीअ जे सफ़र ते रोशनी विझंदी रीटा छाटपर। हेलो एवरीबडी। चवणी आहे त जॾहिं सर्जनहार खे कंहिं सुंदर, अनोखी ऐं बेजोड़ उत्कृष्ट सर्जन करण जो वीचार आयो हूंदो त हुन पंहिंजी सॼी शक्ति, करामत ऐं कारीगरी वापरे अति वांदकाईअ जे पलनि में जेको सर्जन कयो उहा आहे स्त्री। प्रेम, कोमलता, त्याग, सहनशीलता, लज्ज, मर्यादा, सेवा, श्रद्धा, ममता, सबुर, गंभीरता ऐं ॿियनि बि केतिरनि अपार जज़्बनि जी अमूल्य भेट स्त्रीअ खे बख़्शी आहे सर्जनहार। मनुष्य जी धारक, पोषक, रक्षक इन्हनि टिनी जे मुर में स्त्री ई रहियल आहे। स्त्रीअ जा टे रूप आहिनि, धीअ, पत्नी ऐं माता। नंढे हूंदे खां वठी स्त्री हमेशह जाति भेद सहन कंदी आई आहे। पुट प्राप्तिअ जी ख्वाहिश में धीअ जी गर्भ हत्या कई वेंदी हुई, या छोकिरीअ खे त शादी कराए सावरनि मोकिलणो आहे, इहा पराई अमानत आहे, ईअं सम्झी उनजी परवरिश कई वेंदी हुई, जंहिंसां छोकिरीअ जे अंदरि रहियल हर प्रतिभा दॿिजी वेंदी हुई। धीरे धीरे स्त्री समाज में तइलीम बाबति क्रांति आई, जंहिं करे धीअरुनि खे तइलीम ॾियण जो चरखो शुरू थियो। ऐं अॼु उहो वक़्तु आहे जो धीअरुनि खे पंहिंजो हर गुण, हर शक्ति, हर प्रतिभा ॾेखारण जो मौक़ो मिलियो आहे ऐं हुन कंप्यूटर युग में कदम रखियो आहे। अॼु जी स्त्री शिक्षित आहे। शिक्षा ग्रहण करे स्त्रीअ में बदी नेकी जो विवेक ऐं हक़नि जी सम्झ वधी, जंहिं करे हूअ शोषण, अन्याय ऐं अत्याचार जो निडरपणे सामनो करे थी। हूअ नसीब में जेको लिखियल आहे उहो ई थींदो ईअं सोचे वही नथी रहे, पर पंहिंजी सूझबूझ, हकारात्मकता, प्रतिभा, योग्यता ऐं परिश्रम सां उनखे सफल बणाइण जी हर कोशिश करे थी। शादीअ खां पोइ बि वक़्तु अचण ते पंहिंजे खाविंद जो सारथी बणी साथ रहे थी। पंहिंजे पतीअ खां वरितल 7 फेरनि जे हर हिकु फेरे जो वाइदो निभाए, घर तोड़े ऑफिस बिज़नेस में कंधे सां कंधो मिलाए उनखे हिमथाए पंहिंजी क़ाबिलियत ॾेखारे थी ऐं सचे अर्थ में मर्द जी अर्धांगी बणे थी। महात्मा ज्योतिबा फूले सच चयो आहे, हिकु पुट सिर्फ़ हिकु कुल खे तारे थो, पर हिकु धीअ 7 कुलनि खे तारे थी। पुट नाहिनि जिन जा त माइटनि जे अग्नि संस्कार करण जी ताक़त रखनि थियूं इहे धीअरूं। स्त्री वर्किंग वूमेन हुजे या अर्निंग वूमेन हुजे, पर स्त्री तरीक़े जूं पंहिंजूं जवाबदारियूं निभाइण में माहिर हुजे थी। शिक्षिका हुजे या अध्यापिका, टाइपिस्ट या टेलीफोन ऑपरेटर, रेडियो, टीवी न्यूज़ रीडर, डॉक्टर, नर्स, वकील, एयर होस्टेस या का राजकारण नेता, कंहिं क्षेत्र सां जुड़ियल छो न हुजे, साहित्य, संगीत, विज्ञान, राजकारण या आध्यात्मिक, पंहिंजूं जिम्मेदारियूं ईमानदारी ऐं क़ाबिलियत सां बख़ूबी निभाए थी। सिंधी समाज में डॉक्टर इंदिरा हिंदुजा, जेठी सिपाही मलाणी, शांति हीरानंद, अनिला सुंदर, निर्मला गजवाणी, इंदिरा वासवाणी, भगवंती नावाणी, पोपटी हीरानंदाणी ऐं मां हरी वासवाणी वग़ैरह वग़ैरह ऐं ॿियूं घणेई असांजे समाज जा मिसाल आहिनि। पंहिंजी क़ाबिलियत जे करे अॼु हुनखे घर जी 4 दीवारीअ ताईं महदूद नथो रहणो पए, न सती बणिजणो थो पए, न विधवा जी यातना थी सहणी पए ऐं न कंहिं अत्याचार जे करे आत्महत्या थी करणी पए, न तलाक खां पोइ वेचारनि जहिड़ी ज़िंदगी जीअणी थी पए। पंहिंजी इच्छा सां जीअणो आहे, पल पल तिर तिर न मरणो आहे। अन्याय साम्हूं रहंदो आवाज़ जारी, मां आहियां हिकु आधुनिक नारी। अॼु जी नारी भले कंप्यूटर युग में हले थी, पर पाण सां गॾु पंहिंजनि संस्कारनि,
कर्तव्यन, सेवा, सच्चाई जो पोटलो खणी भाले थी, छो जो इन बिना हुनजी शादीशुदा जीवन अधूरो ऐं कड़ो रहे थो। जे हुआ ऑफिस लाइ जीन्स शर्ट पाए निकिरे थी त घर जे धार्मिक अवसरनि ते साड़ी पाए होम हवन में बि वेहे थी ऐं विर्त वार रखी पंहिंजे परिवार जी धार्मिक श्रद्धा खे कायम रखे थी। पहिरीं जी स्त्री जो सॼो ॾींहुं रोटी रधण में ऐं घर जी साफ़ सफ़ाईअ में या घर ॿारनि खे पालण में ई निकिरी वेंदो। हूअ न पंहिंजे शरीर जो जतन करे सघंदी हुई, न कंहिं मनोरंजन लाइ वक़्तु कढी सघंदी हुई। पर अॼु जी आधुनिक स्त्री गैस, माइक्रोवेव, इंडक्शन सिगड़ीअ ते फट करे रोटी ठाहे, कंप्यूटर ते वेही फेसबुक ते पंहिंजनि दूर रिश्तेदारनि सां चैटिंग ज़रिए गुफ़्तगू करे थी। तरह तरह जा लज़ीज़ खाधा इटालियन, मैक्सिकन, कॉन्टिनेंटल वग़ैरह घर में ही ठाहे खाराए बातिन खे ख़ुशि करे थी। पंहिंजे नंढे ही सही घर के सुंदर आकर्षण फर्नीचर सां सजाए, इंटीरियर डेकोरेशन सां महल जिया सुंदर बणाए थी। कंहिं ॻाल्हि ते मुंझंदे ई नेट खोले उन जो हल ॻोल्हे उन मुसीबत या परेशानी खां मुक्ति पाए थी। ॾींहुं वार ते सुंदर सुठा डिज़ाइनर कपिड़ा पाए मेकअप करे उन घड़ीअ खे सुठी तरह निभाए थी। तरह तरह जा योगा कसरतूं सिखी पंहिंजे शरीर के सुंदर सुडोल आकर्षक बणाए सुहिणा डिज़ाइनर कपिड़ा पाए अॼु हूअ विश्व सुंदरियुनि जी कतार में बीहे थी। अॼु हूअ न सिर्फ़ पंहिंजे ज़िले राज्य जे राजकारण जी जानकारी रखे थी, पर समूचे देश ऐं विश्व जे राजकारण जी जानकारी रखे थी ऐं राजकारण में बहिरो भी वठे थी। अॼु जी स्त्री गाननि, भॼननि या सत्संग जो शौक़ु रखे थी त कैसेट चाड़े कननि में हेडफोन्स विझी कमकार कंदी रहंदी ऐं पंहिंजे संगीत या सत्संग जो शौक़ु पूरो करे रहे थी। अलॻि अलॻि राष्ट्रीय अंतर्राष्ट्रीय संस्थाउनि या क्लबुनि सां जुड़ियल रही समाज में सुधार ऐं तन मन धन सां पंहिंजी सेवाऊं ॾिए थी। पंहिंजी औलाद खे आला शिक्षा ॾियण लाइ परदेश ताईं मोकिले उन्हनि जो जीवन ठाहे थी। मतिलबु त अॼु जी स्त्री सिर्फ़ु रंधिणे ताईं महदूद न रही आहे, पर हूअ परिवार ऐं समाज जे विच चौंठ ते बीठल अहिड़ी तरह सां बीठल आहे जो जंहिं पासे उनजी ज़रूरत हूंदी आहे उते पहुची पंहिंजी ज़रूरतुनि खे अंजाम ॾिए थी। हर जगह हर क्षेत्र में पहुची हिन बुलंदियुनि खे सर कयो आहे। अॼु उनजी हस्ती फर्श खां अर्श ताईं आहे। वॾनि वॾनि कवियुनि जी कविता जा अखर आहिनि, हे नारी तूं अबला तूं कमज़ोर। इन्हनि सभिनी सिटुनि खे हिन ग़लति साबित करे छॾियो आहे ऐं चयो अथई मां न अबला, मां न कमज़ोर आहियां, मां त महिला, महिला, जंहिंजी मां में ममता, ही में हिम्मत ऐं ला में लज शर्म आहे। केतिरी तरक़ी छो न कयां, केतिरी तरक़ी छो न करियां, पर इहे टे गुण हमेशह पाण सां गॾु खणी कंध मथे करे हलंदसि। वाह स्त्री, तो बिना न संसार, न प्यार, न पुरुष जी हस्ती, तो बिना आहे हीअ दुनिया हिकु निर्जन बस्ती। थैंक यू।